नशर फिरोज़ पुलिस ख़िलाफ़ शहरीन सब्ज़ी मंडी के वापारी ने मुस्लिम लीग नून के मरकज़ी अगवान ज़ाहिद रिंद, फरीद रिंद, इरफान रिंद, हनीफ सोहो, सिराजुद्दीन तुनियो ऐं ॿियनि जी अगवाणी में अलावारी चौंक का एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदी SHO मुनीम लाड़ा ख़िलाफ़ उभ ॾारींदा नारा SHO हटायो। नशर फिरोज़ बचायो नेशनल प्रेस क्लब अॻियां पहुता, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ाहिद रिंद ऐं हनीफ सोहो चयो त नशर फिरोज़ शहर के चोरनि ऐं फोरनि शिकारपुर बनाए छॾियो आहे। चोर ऐं फोरनि माण्हुनि जो जीअं झंझाल करे छॾियो आहे। पुलिस चोरनि सां ॿट बणियल आहे। हिकु हफ़्तो अॻु नशर फिरोज़ जे थाणे ते मेन गेट तां फोरनि दीदा दिलेरी सां हनीफ सोहो ऐं सिराजुद्दीन तुनियो खां 4 लख रोक रक़म, CD मोटरसाइकिल 2025 मोबाइल फ़ोन फुर करे विया। असां दाहूं कयूं पर पुलिस ॿाहिरि न निकिती। आसीं जाफ़री शहर तरफ़ रवाना थी विया। एहतजाजी नेशनल हाईवे बंदि कयो ऐं SHO ॻाल्हियूं करे हफ़्ते जी महिनत वरिती, पर हफ़्तो गुज़रण खां पोइ SHO कख वञी ॿीड़ो न कयो। SHO चोरनि सां मिलियल आहे। असां IG सिंध, DIG ऐं SSP नशर फिरोज़ खां मुतालबो था कयूं त फ़ौरन हिन नाअहल SHO खे हटाए फुर थियल पैसा ऐं मोबाइल फ़ोन वापसि कराई वञे। असां 2 ॾींहंनि खां पोइ नेशनल हाईवे बंदि कंदासीं। कुझु बि थियो त इहो ज़िम्मेवार SHO हूंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।